प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। ईस्टर जे सुबुह लूका 24 बाब। खुदावन जी उथियो आहे। अॼु तव्हां घणी देर खां जागी रहिया आहियो। मरियम ऐं हुन जूं सहेड़ियूं सुबुह सवेर उथियूं, पर उन्हनि जा दिल तमामु उदास हुआ। काश यसु अञा ज़िंदा हुजे हा। कुछ ॾींहं अॻु यसु सलीब ते पंहिंजी जान ॾिनी। जॾहिं हू हुन जे बारे में सोच कंदी हुयूं त रोईंदी हुयूं। हू पर फुटण वक़्तु यसु जी क़बर ते वेयूं। मरियम, ॾिस त पत्थर हिक पासे कयल आहे। हिते हिक फरिश्तो आहे। ड्रिजो न, मूंखे ख़बर आहे तव्हां यसु खे ॻोल्हे रहिया आहियो। हू हिते न आहे, हू जेरो थी वियो आहे। उम्मीद जागी पई। ज़ाहिर आहे यसु उन्हनि खे अॻु में ई ॿुधाए छॾियो हो त हू पंहिंजी जान ॾींदो ऐं पोइ 3 ॾींहंनि खां पोइ जेरो थींदो। हू ई ॻाल्हि कीअं विसारे सघंदी हुयूं। अचो ऐं ॾिसो हिन जाइ खे जिते यसु खे रखियो हुयो। औरतूं क़बर जे अंदरि वेयूं ऐं ॾिठो त क़बर ख़ाली हुई। वञो ऐं शागिर्दनि खे ॿुधायो। हू वॾी ख़ुशी ऐं हैरानी सां क़बर खां वापसि वेयूं। यसु जेरो आहे ऐं हू रस्ते में उन्हनि सां मिलियो। उन्हनि हुन खे ॾिठो, उन्हनि हुन खे हथ लाथो, उन्हनि हुन सां ॻाल्हि कई। टिजो न, वञी ॿियनि खे पुण ॿुधायो। ऐं उन्हनि वञी ईअं ई कयो। यसु जेरो आहे, हू जी उथियो आहे, क़बर खाली आहे। बाइबल में यसु चवे थो त क़यामत ऐं ज़िंदगी त आऊं आहियां। जेको बि मूं ते ईमान रखे थो सो जेतोणीक मरी वञे त बि ज़िंदा रहंदो। यूहन्ना 11 बाब 25 खां 26 आयत ताईं। छा तव्हांजो हुन ॻाल्हि ते ईमान आहे? आऊं उन्हे जुमिले सां खुदा हाफ़िज़ चवंदसि, जेको जुमिलो माण्हू ईस्टर ते हिक ॿिए खे चवनि था। खुदावन जी उथियो आहे। हू वाकई जेरो थियो आहे। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।